नसीराबाद में मन जो पखी उडामी वियो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी पारां घरनि मां चोरियुनि ऐं धाड़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसटीपी कारकुननि सुधीर शेख समेत शहरियुनि खां फुर थियल मोटरसाइकिलुनि ऐं घरनि मां धाड़नि ख़िलाफ़ एसटीपी कारकुननि सदर ख़ुदा बख़्श सांगरो, मंसूर सुमरो, हुबदार लगारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नूनारी मोहल्ले खां अर्थर पुल ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो आहे। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त अमन वारे शहर में हथ वठी बदअमनी जी बाहि भड़काई वई आहे। धाड़ा फुरूं रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। शहरी घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। हुननि चयो त पुलिस चोरनि अॻियां बेवस बणिजी वई आहे। शहरी मुसलसल एहतिजाज करे रहिया आहिनि, पर शहर जो अमन अमान हिकु ख़्वाब बणिजी चुको आहे। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदा अघोर निंड सुतल आहिनि, खेनि शहरियुनि जे ॾुख दर्द जो को बि अहसासु नाहे। हुननि डीआईजी लाड़काणे खां मुतालबो कयूं त एसएसपी कंबर ऐं एसएचओ नसीराबाद खे हटाए गैर सियासी एसएसपी ऐं एसएचओ नसीराबाद मुक़रर कयो वञे। ॿी सूरत में ही एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो।